2 अक्टूबर अदम तशद्दुद जो आलमी ॾींहुं आहे, जेको महात्मा गांधी जो जनम ॾींहुं पिणु आहे। इन ॾींहं खे महात्मा गांधी जे जनम ॾींहं सां मनसूब कयो वियो आहे। महात्मा गांधी सॼी दुनिया में अदम तशद्दुद जे उञाण तौरु सुञातो वञे थो। यूनाइटेड नेशन 15 जून 1907 ते इन ॾींहं खे अदम तशद्दुद जो ॾींहुं करार ॾिनो। महात्मा गांधी जे जनम ॾींहं सां मनसूब कयो। दुनिया गैर मामूली माण्हुनि खे ईअं यादि कंदी आहे। यादि रहे त बरसगीर में महात्मा गांधी, साईं GM सैयद, पाचा खान अदम तशद्दुद जी अलामत रहिया आहिनि, जिन्हनि जी समूरी ज़िंदगी बरसगीर जे क़ौमनि जी क़ौमी आज़ादी लाइ पतोड़ियो आहे। सॼी सियासत खे अदम तशद्दुद जी आइडियालॉजी तहत हलाइण ते ज़ोर ॾिनो आहे। बरसगीर जे माण्हुनि महात्मा गांधी खे प्यार सां बापू सां सॾींदी हुई। बापू पंहिंजे नज़र ते आख़िरी दम ताईं साबित क़दमी साबित रहिया, जाइ संदसि फ़ख्र जी पुख़्ता ऐं सघ जो सबबु बणी, जीअं अंग्रेज़ कॉलोनाइज़ खे टोटा चॿाए हिंदुस्तान छॾण ते मजबूर